जय झूलेलाल दोस्तों, तव्हां सभु कीअं आहियो। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त तव्हांजे पंहिंजे शहर बिलासपुर छत्तीसगढ़ में थी रहियो आहे सिंधी लोक संगीत उत्सव। 11 जून आर्तवार जे ॾींहुं शाम जो 5:30 बजे खां सिम्स ऑडिटोरियम बिलासपुर छत्तीसगढ़। तव्हां सभिनी खे आर्तवार जे ॾींहुं अची करे हिन कार्यक्रम जो लुत्फ़ वठणो आहे ऐं मां दास घनश्याम भगत अची रहियो आहियां तव्हांजे हिन कार्यक्रम बिलासपुर में 11 जून ते सिम्स ऑडिटोरियम में। सभई अची करे सिंधी लोक संगीत जो आनंद वठंदा, सिंधी भगत ॿुधी करे पंहिंजो जीवन सफल बणाईंदा। हिन कार्यक्रम जा आयोजक पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत बिलासपुर ऐं भारतीय सिंधु सभा बिलासपुर धन्यवाद जा पात्र आहिनि जो अहिड़ो सुहिणो आयोजन करे रहिया आहिनि। त दोस्तों, मिलूं था सभई आर्तवार जे ॾींहुं 11 जून शाम जो 5:30 लॻे सिम्स ऑडिटोरियम बिलासपुर। जय झूलेलाल।